अब अच्छा हाल जावेद साहब ॿियो ख़ैर केरला जाए साला वाह ख़ुशि लॻो पियो फर्स्ट क्लास। केरला जाए साला ही फिल्म आहे ईद जी। फिल्म जो नालो आहे रियासत, जंहिंजो राइटर तमामु सुठो राइटर आहे वाजिद आज़ाद हुलियो तो उनजे कलम सां घणो कमु कयो आहे। बेहतरीन बेहतरीन राइटर छा थो सम्झो वाजिद आज़ाद केतिरो थो लिखे हिन टाइम? तमामु बेहतरीन थो लिखे वाजिद आज़ाद। मां त हुनजे काफ़ी फिल्मनि में कमु कयो आहे, पर माना हीअ फिल्म सभिनी खां अञा मुनफ़रिद आहे। हाँ बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे। डायरेक्ट जंहिंजो सतार लाड़ हुजे त बाक़ी छा खपे। मौला मौला सलामत रखंदो, तव्हांखे हमेशह आबाद हूंदो, हमेशह ख़ुशि हूंदो। शाला फैज़ वरी काफ़ी टाइम खां वठी वरी कमु न कयो हुयो, हिन चकर में आणियासीं त सुठे कैरेक्टर में वरी। शाला फैज़ ॿियो ख़ैर आहे? ख़ुशि लॻो पई फर्स्ट क्लास? खैर फर्स्ट क्लास मन मौजन में न मौजन में मौला सलामत रखंदे, ख़ुशि हूंदे आबाद हूंदे। अब छा हाल थी जलवाणी? ख़ुशि लॻो पई फर्स्ट क्लास? चाचा छा हाल थियो आहे? पक दिलि जाइन सां? महिरबानी महिरबानी। सारिया साहब हे थी सारियो असांजे मुंहिंजो दादलो आहे, पंहिंजे शहर जो मुंहिंजे पाड़े जो आहे। अलाह याती साहब तूं ख़ुशी पुट ॿियो ख़ैर फर्स्ट क्लास? अल्हम्दुलिल्लाह बाबा अल्हम्दुलिल्लाह, रब जा करम फर्स्ट क्लास। मज़ो अचे थो न? पक सां न? महिरबानी महिरबानी। ही आहे असांजो कैमरामैन ऐं डायरेक्टर राइटर मुमताज़ ख़ासकी अली साहब, जेको KTN जो सॉफ्ट सीरियल हले थो हिन टाइम पाप नगर जो डायरेक्टर, ऐं तमामु सुठो हिन कमु कयो आहे। ॿियो को हाल वाल बाबा, को हाल वाल ॾे को फिल्म जे बारे में? सिद्धार्थ साहब तव्हांजी वॾी महिरबानी। अवल त असां तव्हांखे ॿुधाईंदा रहूं, तव्हांजी डायरेक्शन में ठहंदड़ फिल्म रियासत जी शूट में मौजूदु आहे, जंहिंजो राइटर आहे वाजिद आज़ाद हुलियो साहब। हींअर असीं पंहिंजो हटड़ी जे भरिसां पंहिंजो पासो अदा यूसुफ जतोई साहब जो ॻोठु आहे, उते मौजूदु आहियूं। उन ओताक ते ही शूट ख़ूबसूरत लोकेशन तव्हांजा बि ॾिसंदव, पसगिदाई में तमामु ख़ूबसूरत लोकेशन आहे। सो जेको आहे सो असां शूट ते करे रहिया आहियूं फिल्म जी। भाउ जावेद अबो साहब आहे, तव्हां आहियो, काफ़ी ॿी असांजी कास्ट आहे, ऐं वरी सुभाणे ॿी कास्ट ईंदी, काल्ह ॿी कास्ट हुई। इंसान दोस्तनि खे मज़ो ईंदो। हीअ फिल्म तमामु सुठी ठही रही आहे, ऐं हीअ ईद उल अज़हा ते बूम वठेसि बाबा भाउ यूसुफ असां सां गॾु आहे। साईं हाजी यूसुफ असांजो पुराणो अदाकार बि आहे, पुराणो साथी बि आहे, अलाह हयाती ॾियसि। ऐं जेको आहे सो हिन जी महिरबानी आहे जो हाजी यूसुफ जे ॻोठ जेको आहे सो मौजूदु आहियूं हुनजी रिकॉर्डिंग ते। वरी इन खां पोइ वरी हलिया वेंदासीं, ॾिसो था बनियूं एॾे आउटडोर वञी कंदासीं बाद में, चयोसीं त थधि में करे ॾियूं। ॿियो को हाल वाल? ॿियो असां ख़ैर ऐं भाउ यूसुफ जूं महिरबानियूं। भाउ यूसुफ वटि जॾहिं बि ईंदा आहियूं लख मोहबतूं मिलंदियूं आहिनि। असांजो पुराणो साथी आर्टिस्ट बि आहे, हींअर कुझु पंहिंजी मसरूफ़ियतुनि जे करे, पंहिंजी ज़मीनदारी जे करे असां सां थोरो पासीरो आहे, पर पोइ बि असां फनकारनि सां उनजी मोहबतूं क़ाइमु दाइमु आहिनि। ऐं जॾहिं बि ईंदा आहियूं त लख मोहबतूं भाऊ ऐं भाऊ जे ॻोठ वारा लख इज़तूं ॾींदा आहिनि असांखे। भाऊ जो लख थोरा भाऊ यूसुफ जा, अलाह सलामत रखंदुसि। हेॾा पुट हे वठि हिते बीह हिते ई रखजांइ। अचु जावेद साहब हेॾो हेॾा जावेद साहब हे रख। हे मुमताज़ ख़ासकी अली वॾे सामान सूदो पतो थी हेॾे हे बूम लिपलेटर हे चलो बाबा हिकु KTN जो ड्रामो सिद्ध पियो ड्रामो आहे। असल में असांजी ॾिसो न जेको बि प्रोजेक्ट आहे धंधो न हूंदो आहे, हुनमें तक़रीबन माण्हुनि जूं 15-20-30 माण्हुनि जूं महिनतूं हूंदियूं आहिनि। उन शइ खे जेतिरो सुहिणो ठाहींदासीं त ॾिसण वारे खे ओतिरो मज़ो ईंदो। बिल्कुलु बिल्कुलु दोस्तों, वाइस क्वालिटी हूंदी आहे, रिफ्लेक्टर तव्हांजो चहिरो चिटो नज़र अचे, ऐं रिज़ल्ट हाजी मुमताज़ साहब जेके ई फिल्मूं महिनत सां कंदा आहियूं। दोस्तों इन फिल्म जो नालो आहे रियासत, जंहिंजो डायरेक्टर तव्हांजो पंहिंजो भाउ सत्तार लाल ऐं मूं सां गॾु मुंहिंजो प्यारो दोस्त आहे इजाज़ सियाल, ऐं जेको आहे सो को डायरेक्टर आहे फैज़ मोहम्मद ओठो, राइटर वाजिद आज़ाद हुलियो, कैमरामैन मुमताज़ ख़ासकी अली, जावेद साहब बीठो आहे, हाजी साहब बीठो आहे, सॼी संगत। अचो सीन कयो हाणे, महिरबानी।